पिथोरो में शहरनि तरफ़ां मुसाफ़िर खाने ऐं डिस्पेंसरी ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम कादिर आरिसर। जी गुलाम कादिर जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं पिथोरो वेझो बच्चाबंद शहर में, जिते मुबीना तौर मुसाफ़िर खाने ऐं डिस्पेंसरी ते जेको आहे कब्ज़ो कयो वियो। उन हवाले सां हिते जेके एहतजाजी मुज़ाहिरो कयो वधीक चयो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयो, उन्हनि जो छा चवणु आहे? जे करे पई हिन में तव्हां पोएं पासे ॾिसो हीअ जेका दुकान ठाहिया पिया आहिनि, हिते मेडिकल डिस्पेंसरी हुई जंहिंजो स्टाफ मुक़ररु कयल आहे। हर साल जी बजट बचे थी, डॉक्टर आहे, पटे वालो आहे, डिस्पेंसर आहे, सभु आहिनि। ऐं हिते जेको आहे सो इहो कब्ज़ो करे दुकान ठाहिया विया आहिनि। ऐं उन खां पोइ हिकु मुसाफ़िर खानो आहे जिते लेडीज़ वग़ैरह वेंदी, बस स्टाफ आहे, जी हिकिड़ी सहूलियत हूंदी जंहिं ते बि कब्ज़ो कयो वियो आहे। ऐं हिते लेडीज़ वग़ैरह परेशान थिए थी, हिते कई हादसा वग़ैरह थियनि था, माण्हू रोड ते रखी थिए थी। पोइ मुसाफ़िर खाने खे ड्राए ख़तमु कयो आहे। असांजो हुकूमत खां मुतालबो आहे त इहो जल्द कब्ज़ो ख़तमु कराए हिते मेडिकल डिस्पेंसरी ऐं मुसाफ़िर खानो बहाल कयो वञे। असांखे मुसाफ़िर खानो खपे जो माण्हू मरण खां बचनि, रोड सिधा थी खपनि, जेका बि हददख़ली आहे उहा ख़तमु थियणु खपे, डिस्पेंसरी बि बहाल खपे। असीं अपील था करियूं अदालत खे ऐं वक़्त जे हुकुमराननि खे ख़ुदा जे वास्ते रहम जी नज़र करे इनखे बहाल कयो वञे। जेकॾहिं मजबूर थी असीं हिते जी अवाम पोइ मजबूर थी रोडनि ते वेंदासीं। चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध साईं मुमताज़ अली शाह ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा महिरबानी करे असांजो हिन इलाइक़े जो ही पुराणो जेको मुतालबो अॼु हिते ई अवाम गॾु थी आहे, इन लाइ महिरबानी करे असां सभिनी जो ही अर्ज़ु ॿुधो वञे ऐं बहाल कयो वञे हिन डिस्पेंसरी ऐं मुसाफ़िर खानो। जी नाज़रीन, तव्हां हिते एतिरी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन इहो चवणु आहे त हिते मुबीना तौर बासरनि जो मुसाफ़िर खाने डिस्पेंसरी जो कब्ज़ो कयो वियो, इहो ख़तमु कराई ऐं असांखे हीअ सहूलियत फ़राहम कई वञे। कैमरामैन असद सुमरो सां गॾु गुलाम कादिर आरिसर, आवाज़ TV न्यूज़, पिथोरो।